साल भल गुज़री वञनि ताईं पंहिंजो अभ्यास कंदा रहो ऐं कुझु एक्सपेक्ट न करियो। गीता जी पहिरीं सिख्या जा श्री कृष्ण अर्जुन खे ॾे थो सा हीअ आहे, टू वर्क यू हैव द राइट बट नॉट टू द रिज़ल्ट देयर ऑफ। कमु तोखे करिणो आहे, कमु तूं कंदो रह, पर का बि उमेद न रख। उहा उमेद मूं में आहे, उहो मुंहिंजो कमु आहे त मां तोखे जे उन कम जे बदिले में छा ॾियां, उहो मुंहिंजे हथ में।